ऐं चढ़िया त रहंदव ठुक कोन। इलेक्शन जी ॻाल्हि जो ध्यानु था ॿियो कुझु सम्झो सिंधी ॿोली। हा हाणे ये ताना न ॾे असांखे, हाणे सिंध जो आवाज़ सुजाब थी चुको। खुदा जो कसम छो त असांखे लीडर दिलेर पुट मिलियो आहे जंहिंजो सिर तरीअ ते आहे। नथा ॻाल्हायो सुभाणे अल्लाह। जाम शोर में भाऊ खे रोकियो न, भाऊ वारा न जंहिंजे एमपीए एमएनए जो पघार न बीहंदो आहे टोपियूं लॻाए बगल में आणनि। वारे भाऊ राशिद छा चई उन्हनि खे जे गोली वारी जॻह तस्वीर बर्दाश्त न कंदुसि। भई हथ बुलंद करे काइदे सिंध खे सलाम कयो। काइदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो ॾेखारियो कि तव्हांजे एमपीए एमएनए सेनेटर तस्वीर जी अहिड़ी वीडियो त ॾेखारियो जे वर्दीअ वारनि सां अखियूं अखियुनि में मिलायो ॻाल्हायो ये ॻाल्हायो त शहीद जे पुट ॻाल्हायो। हिते ॿियो को हुजे हा जो गाॾीअ जी डिगी जा मुंहं वारी डिगी बि खोले ॾिस। शींहं जा पुट ख़ुदा जो कसम। हा असांखे धमकियूं था ॾियो मौलवी हथ खणी वञो कोन तव्हांखे आतंकवादी असां चोरियूं पाटियूं जा बस कर वॾेरा। हा हाणे हू ॾींहं खाई विया ख़ुदा जो कसम जीअं आंगुर खणंदे न बाह तुले कान मरण जीअण जो फ़ैसिलो करे छॾियो। ख़ुदा जो कसम असांजे शहीद बाबा खे 5 दफ़ा कातराना हमिलो थियो। आख़िरी महीने में जॾहिं डॉक्टर साहब शहीद थियो 29 नवंबर 2014 21 नवंबर ते मूंसां गॾु नवाब साहब मुंहिंजो किबला 5 दफ़ा कातराना हमिलो थियो अथई। या राति जो सफ़र लॻल या सिक्योरिटी वॾा मर्दे कलंदर जो जवाब शेर बबर जो जवाब राष्ट्र के बाबरे जो जवाब शहीद इस्लाम जो जवाब जे असदुल्ला ख़ालिद खे जान प्यारी न आहे ख़ालिद खे मोहम्मद जो दीन प्यारो। कॾहिं मां भाऊ राशिद खे चयो न हेड़ा पुट ख़ालिद जा मज़ो ई नथा कयो राजा तहरीर त मौलवी हलाईंदो पीटीएम मां ज़रदारी साहब भाॼी वियो त मूंखे हिकिड़ो पुट सभु पक कोन्हे सभु पुट हलाई नियाणी या भई तेरी मेडिकल कराए मां नथो हली सघां। नवाज शरीफ लंडन वञी साहु पटियो मौलाना फज़ल रहमान खे धमकियूं ॾिनऊं त साम्हूं लाख फूटनि वारा आहिनि। मौलाना जो चमन में जलसो जे नाचो ए जंक्शन जी रिपोर्ट तव्हांजे जान खे ख़तरो आहे। फज़ल रहमान जो जवाब प्रबंधन जे हीरे जो जवाब ख़ुदा जो कसम जे फज़ल रहमान खे जान प्यारी न आहे फज़ल रहमान खे मोहम्मद जो दीन प्यारो। नारे मौलाना फज़ल रहमान दिल दिल जान जान दिल दिल जान जान। अञा जे पीपी वारा नाराज़ न थियनि। 3.5 साल ज़रदारी साहब व्हील चेयर ताईं कोन उथियो जेसिताईं इमरान खान जी हुकूमत तो वारे ज़रदारी खे व्हील चेयर तां उथारण वारो बि मौलाना फज़ल रहमान। अरे असांजे टेकुनि ते त बीचारो धमकियूं ॾियो असांखे पिया ॾियो चया नवाज लीग ऐं पीपी जेकॾहिं हींअर खटियो खाए पई त ख़ुदा जो कसम इहा महिनत आई तारीख़ हलाइण वारो मौलाना फज़ल रहमान।
इनजे करे खुदा जे वास्ते आलमन जो काफ़िलो तहां वटि अपील खणी आयो आहे त हिन दफ़े फ़ैसिलो सही कजो जे न त 27 नस्ल सूरनि में जितने तव्हांखे चवंदा असां हीअं कंदासीं जो MP में तव्हांजो आहे कहिड़ियूं खाइणा में तव्हां खीर जो न थियो आहे ॻाल्हायो चवनि था मुलाज़िम जो छा वञे खुदा जो कसम आहे हिकिड़े छोकिरे फुल खे तयारु करे बि आयो चओ वॾेरो अचे तूं थी बीह जा हिकिड़ो ॻाल्हाए 5 फुलनि जा छोकिरा पोयां ताड़ियूं वॼाए मुर्सी कया ही वरी हिकिड़ो ॻाल्हाईंदो या पाचे खां वठंदा तॾहिं जी बेइज़ती थो करे तॾहिं त नाम अचे न फुलो खीर पियारींदा अरे छो छितो रोट खाई विया अस्पतालूं खाई विया नलका खाई विया सिलाई बिछड़ियो हाज़मत को असां मुलनि खां बि टाइट थी कराची में भी मां हिकिड़ो UC चेयरमैन चए साईं मां 4000 नलका खाधा आहिनि मां जो खाधई त साईं पोयां कढई कीअं नलको आहे सो बि अचे समेत